हले तकड़ करे अज आखिरी दिया कागज जमा करायूं अल्लाह तव्हां खे आखिरी ॾींहं में ॻाल्हि यादि ईंदी आहे वीडियो काॾे निकता ये फाइलां हथ में तूं नाल ॾे या कागज़ जमा करण कागज कुछ कोन थींदो है कागजन में मां ये 8-10 साल जेके विञाया उहे मूंखे ख़बर आहे घर में कुछ न बचायो ही काथे 5000 चालान काथे 1000 काथे हिते इंटरव्यू हुते इंटरव्यू इतबार कंदो कुछ कोन थींदो है ॻाल्हि क़ाबिलियत ते बि हूंदी आहे क़ाबिलियत ते कुछ कोन हे जेके तव्हांजा कागज आहिनि न हे कचरे जे दॿे में वञी पवंदा इहे ड्यूटियूं तव्हां जूं कंहिं MNA MP वटि हूंदियूं इहे कॾो कयूं उन्हनि मालिकनि खे मिली वियूं हूंदियूं कुछ कोन थींदो वे ना बाबा चालान पैसा न अरे इन्हनि जे टिपनि ते न ला गला मुआसरो न ला हां तू कुछ कोन थींदो पाण ते बेरोज़गार हले तकड़ करे हाले तकड़ कर आखिरी ॾींहं तव्हां खे ॻाल्हि यादि ईंदी आहे यार बियो सही हे ते बीठो थी कर निकता हो तकड़ में अरे कागज जमा कराइण अल्लाह करे ड्यूटी मिले न हे साईं पैसे वारो हिननि खे कहिड़ी परवाह आहे आई कोने हाणे तव्हां ड्यूटी वरतो हां उमिरि घणी अथव 3 साल केड़ी वडी आ बाबा तव्हां ॿई ड्यूटी नथा वठी सघो हाणे पाण वटि जेका उमिरि जी तक़ाज़ा आहे 28 सालनि खां मथे कंहिंखे ड्यूटी मिलंदी बि कोन तूं काथे ॿुधी आहे बा मां फेसबुक ते ॾिठमि मां राति पाण ॾिठुमि 45 साल लिखियल हुई न 45 साल सिंध में न अथई 45 साल पंजाब जी उमिरि जी हद अथई हां मना पांजी उमिरि ना है पो अबा हिनन जी उमिरि आहे पाण व्यासे बस असां त वञो न पोइ असांजे 2-3 साल पहिरियों असां त न विञायूं न तव्हां वञी पुट माल सां अप्लाई कयो हे ॿई नाकारानी हिननि खे हे वञी ॿई छोला खपाइनि अॼु मज़ाक न कर अल्लाह जो कसम आहे मां पाण ॾिठमि फेसबुक ते बस अरे पंजाबी मुंहिंजो दोस्त आहे मां उनको पुछियो आहे चई 45 साल उमिरि आहे वरी हाणे तूं चवे थो न सिंध में 28 साल आहे पंजाब में आहे 45 साल उमिरि अरे बाबा मुल्क त हिकु ई आहे न पाकिस्तान सिंध पंजाब वरी छा जो ठाहियो भले थी छो न हुजे यार उन्हनि जेको आहे न पंहिंजे उहे पंहिंजे सूबे सां सचा नी असांजा जेके हुकुमरान पंहिंजे सूबे सां सचा न अरे वाह सदर असांजो पंहिंजो इहो सिंधी वेठो आहे वरी नाक बि ज़ुल्म सां उहो कंदो सरदारी साहब वेठो आहे सरदारी साहब 5 ॾींहं मां जो उमिरि चढ़ी वियो कल मूंखे मोटाए छॾियो अथनि कागज़ ई कोन वरिता ॿुध हाणे मां पंजाब जी डोमिसाइल ठारायां थो बस हल हिकिड़ो कमु त कर हिकिड़ो कणक आहिनि हिकु कणक जेको आहे तूं हिन बॉर्डर को क्रॉस करे ॾेखार पोइ तो को मञींदुमि त हे वञी मुड़ुस वञी यार पंजाबी असां गॾु पढ़ंदा आहिनि डोमिसाइल ठवाए करे नौकरियूं था वठनि उहो हिते सिंध में ड्यूटी वठनि था असां छो नथा वठी सघूं अरे सिंध आहे हिते हर शइ जाइज़ आहे ज़ुल्म ई पंहिंजे सिंधियुनि सां आहे ख़बर थी वो सिंध में कानून ॿियो आहे वो शनाख्ती कार्ड हितों जा ठवायूं वेठा आहिनि असां वरी डोमिसाइल नथा ठाराए सघूं अरे बा सिंध में हर शइ पैसनि ते आहे न तूं पैसा पैसा ॾींदा आहियूं न पोइ बाबा पंजाब में ॾींदासीं डोमिसाइल 28 खां मथे पंहिंजा जेके बि नौजवान आहिनि बेरोज़गार जेके भी आहिनि वञी हाणे सभु छोला खपाइनि बाक़ी कंहिंखे ड्यूटी कोन मिलंदी हे यार सिंध जो पंहिंजो सरदारी साहब वेठो आहे ऐलान कहीं कयो आहे सरदारी साहब सिंध हुकूमत वारनि कयो आहे खुदा जी का मार पवे खुदा जो कसम आहे असां हाणे हे पोड़ा थी विया हुजणा खत्म भले 28 खां मथे सवाल ई पैदा न आहे अरे मां अरे पाकिस्तानी आहियूं त कानून हिकु जहिड़ो थियणु घुर्जे न यार फर्क़ हूंदो कागज़ कोन वठंदा हिकु ॾींहं जे लाइ बि ॿुधो भला असांजी उमिरि हाणे 28 साल खां असां चढ़ी विया आहियूं 3 साल मना तो थी वई आहे हाणे असां लठ ते घुमूं था लठ ते न हो न इहा त पंहिंजा सिंधियुनि सां त नाइंसाफ़ी आहे न यार हे मिनिस्टर वज़ीर 100 साल जा उहे वेठा कुरानी करनि था बाक़ी असां 28 साल में ड्यूटी नथा वठी सघूं बाबा कहिड़ो कानून आहे यार कहिड़ो कानून आहे कानून आहे गरीब जे लाइ कानून को वॾनि माण्हुनि जे लाइ न आहे उहे भले MP MNA भले 100 साल जा हुजनि उन्हनि खे उते हर शइ उहे थियण कोन ॾींदा असां जेके नी 28 सालनि खां अगरि हिकु ॾींहुं असां एॾी जदोजहद कई आहे लखे रुपया वालिदनि जा खपायासीं तालीम ते नौकरी टाइम आया त माना असांजी उमिरि जी हालत पाण वटि कोई बि स्टूडेंट आहे कोई बि ॿार आहे जेको 25 खां 26 साल सॼी ज़िंदगी माना समझ राति ॾींहुं महिनत करे पढ़े माना कुछ भी करे पाण वटि सरदारी जी केतिरी उमिरि हूंदी तू छाड़ मांखे सरदारी घणी हूंदी 80 खां 85 साल जो उहो सरदार थियो वेठो आहे बाक़ी असां चौकीदार पटे वाला नथा थी सघूं यार इन्हनि त कयो हथ सां ते न कयो आहे सॼो कुझु हलायो मां बि तव्हां सां गॾु ॾिसो हिकिड़ो स्टूडेंट आहे पढ़े थो 25 खां 26 साल उहो पढ़े थो जेकर 2 सालनि में ड्यूटी न मिली न पोइ उनजी जेका डिग्री आहे न उहा सॼी माना समझी फोक ख़तम यार असांजे वालिदनि लखे रुपया ख़र्च कया छोलनि ते असांजा कर्ज़ लहंदा कर्ज़ छो न हे असां प्राइवेट स्कूलनि में पढ़िया असांखे पंजाब जे बराबरि हक़ ॾिना वञनि हक़ बाबा या त हाणे या त असां सिर खणनि पियो सिर खणनि जहिड़ा त असां थी विया आहियूं असां घर में कखी न छॾियो 10 किलोमीटर मथे पंजाब जो बॉर्डर असां मीरपुर माथेलो जाऊं 10 किलोमीटर मथे अॻे पंजाब जो उते 45 साल असां सां ज़ुल्म आहे हिते 28 साल आहे 28 साल त पोइ हलो न निकिरो न रोडनि ते
हलो हलो एहतजाज था कयूं हलो हाँ, भाई, हलो हलो, बंद हलो, कयो हलो हलो, सही, कुछ हलो, ना हाँ, है। हलो, 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 ए हलो, हलो हलो। किरू हां रात लखे रुपए खर्च कयन असां समझो अफगानिस्तान वञणा हिते अफगानिस्तान में बैठो पाकिस्तान में न यार, वञा।